मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सी दिलदार सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ कुछ ॾींहं खां वठी मोमदी मेडिकल सेंटर ऐं डॉक्टर नसीम मल्ला ख़िलाफ़ हलंदड़ एहतजाज ऐं संदनि मथां लॻल इल्ज़ामनि जो ड्राफ्ट सीन। तफ़सीली ख़बर मूजिब कुछ ॾींहं खां मोमदी मेडिकल सेंटर ऐं डॉक्टराणी नसीम मल्ला ख़िलाफ़ सोलंगी बिरादरी जे आचर सोलंगी एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो हो त मुंहिंजे घरवारीअ जो डॉक्टर नसीम मल्ला ग़लति ऑपरेशन कयो आहे, जंहिंजी वज़ाहत कंदे आचर सोलंगी पंहिंजे बयान में चयो आहे त मूंखे कंहिं वर्क लाइ मोमदी मेडिकल सेंटर ऐं डॉक्टर नसीम मल्ला खिलाफ़ इस्तेमालु कयो, जंहिंजे करे मां मोमदी मेडिकल सेंटर ऐं डॉक्टर नसीम मल्ला ख़िलाफ़ एहतजाज कया ऐं मूं उहो सॼो ड्रामो कयो। पर दरअसल मुंहिंजी घरवारी जो मुंहिंजे साम्हूं इलाजु कयो वियो ऐं हाणे मुंहिंजी घरवारी बिल्कुलु ठीकु ऐं सिहत में बहितर आहे ऐं मां मोमदी मेडिकल सेंटर डॉक्टराणी जे इलाज मां मुतमैन आहियां। जॾहिं त मां मोमदी मेडिकल सेंटर जे स्टाफ ऐं डॉक्टर नसीम मल्ला खां माफ़ी वठां थो, जंहिं करे मोमदी मेडिकल सेंटर ऐं डॉक्टराणी खे साख खां नुक़सानु रसियो आहे। मां उन सॼे कयल अमल ते पेशेमान आहियां। मोहम्मद आचारा पुट मोहम्मद शरीफ़ मां कंहिंजे बरगराणे जे करे हीउ कमु कयो। हींअर मां मरीज़ खणी आयो आहियां मोहम्मदी सेंटर ते ऐं डॉक्टर नसीम वटि हुननि चेकअप VIP करे मुंहिंजो मरीज़ ठीकु कयो। मां मोहम्मदी सेंटर खां डॉक्टर नसीम खां माज़रत थो